ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 8वें अध्याय में ॾिठो त राजा युधिष्ठिर तमामु घणी चिंता ऐं ॾुख में भरिजी था वञनि ऐं पंहिंजो पाण खे कोसण था लॻनि त मूं नाक ही युद्ध कई, मूंखे ही युद्ध न करणु घुरिजे हा। मुंहिंजे युद्ध करण करे घणा ई माण्हू, मुंहिंजा अज़ीज़ कुटुंबी, ॾाॾा, गुरु, भाउ सभु हलिया विया ऐं हू इन ॾुख में पंहिंजो पाण खे जाम कोसण थो लॻे। पोइ कृष्ण भॻवान सम्झाइनि था, लेकिन भॻवान जे सम्झाइण ते बि हुन जे मन खे शांती नथी अचे। आख़िरकार भॻवान हिन खे चवनि था त हलो पाण भीष्म पितामह वटि हली उन खां उपदेश वठूं, पोइ जेका आज्ञा हो कनि सा तव्हां कजो। पोइ युधिष्ठिर ऐं ॿिया सभु गॾिजी भीष्म पितामह वटि अची पहुता। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भीष्म पितामह जो राजा युधिष्ठिर खे धर्म राजनीति सम्झाइण। सूत जी चयो, भीष्म पितामह लड़ाई जे मैदान में बाणनि जी सेजा ते सुम्हियो पियो हो। जॾहिं सभु माण्हू उते अची पहुता तॾहिं श्री कृष्ण भॻवान चयो, ए भीष्म पितामह, राजा युधिष्ठिर पंहिंजो मन राजकाज में नथो लॻाए ऐं चवे थो त मूं पंहिंजनि भाई बंधन, मिटनि माइटनि ऐं ब्राह्मणनि खे महाभारत में मारियो आहे। जेसिताईं उन्हनि पापनि खां मुंहिंजो छुटकारो न थींदो तेसिताईं आउं राज न कंदसि। ही ॻाल्हि ॿुधंदे ई भीष्म पितामह राजधर्म, उपधर्म ऐं मोक्ष धर्म जो अहवाल शुरू करे राजा युधिष्ठिर खे ज्ञान उपदेश ॾियणु शुरू कयो। ए राजा, तो नंढपण खां ॾुख सुठा आहिनि। नंढपण में तुंहिंजो पीउ मरी वियो ऐं जेसिताईं तोखे कुझु ज्ञान अचे तेसिताईं कौरवनि तुंहिंजे मारण जी तजवीज़ करे भीमसेन तुंहिंजे भाउ खे ज़ेर जा लॾूं खाराए माराइण जी कोशिशि कई ऐं पोइ तव्हांजो सभु राज ऐं धन जीते तव्हांखे 13 वरनि ताईं बनवास ॾिनो ऐं वन में तव्हां पंहिंजे भाइरनि ऐं द्रौपदी स्त्री समेत ॾाढा ॾुख ॾिठा हुआ। जेकॾहिं तूं खणी ईअं बि चवीं त सचे ऐं धर्मात्मा आदमीअ खे ॾुख नथो थिए, छो त तूं पाण सच ॻाल्हाइण ऐं साफ़ नियत वारो आहीं, तॾहिं तोखे जंग जो शौक़ु ऐं ॾुख करणु न घुरिजे। चवंदा आहिनि त बलवान आदमीअ खे ॾुख ऐं शौक़ु नथो थिए, सो अवां 5 ई भाइरनि में अर्जुन ऐं भीमसेन ॾाढा बलवान ऐं पहलवान आहिनि। द्रौपदी अहिड़ी पतिव्रता स्त्री आहे, तॾहिं उन्हनि छाजे लाइ एतिरो ॾुख पातो। तंहिंखां सवाइ जिते पार ब्रह्म परमेश्वर श्री कृष्ण भॻवान जो अवतार अवां सां गॾु ॾींहुं ऐं राति रहंदो हो ऐं अवां जी मदद कई थिए, पोइ बि अवां एतिरो ॾुख छाजे लाइ पातो। हाणे ए राजा युधिष्ठिर, तूं उन ॻाल्हि खे वीचार करे सम्झ त परमेश्वर जी मर्ज़ी जंहिंखे क़िस्मत चइजे थो, उन जे सिवा ॿी ॻाल्हि चई नथी सघिजे। ॾुख ऐं सुख अॻे जन्मनि जे संस्कार करे भोगणो थो पवे।
परमेश्वर जी महिमा ऐं अंत खे को ॼाणी नथो सघे। सभिनी जी वॾाई नंढाई परमेश्वर जी मर्ज़ी सां सम्झणु घुरिजे। जीअं हू घुरंदो आहे तीअं थींदो आहे। उन करे बुद्धिवान ऐं ज्ञानी पुरुष खे सम्झणु घुरिजे त दुख सुख ॿई हिकु समान आहिनि ऐं परमेश्वर जी कई ते राज़ी रहणु घुरिजे। जेको नारायण जी मर्ज़ी ते संतोष नथो रखे सो दुखी थो थिए। रोवण सां कुझु बि नथो थिए। तॾहिं हू हार मञी चवे थो त परमेश्वर जी मर्ज़ी कुझु ईअं हुई जो आऊं ही कमु करे न सघियसि या मूंखां ही कमु थी न सघियो। अहिड़े आदमी खे महामूर्ख सम्झणु घुरिजे। ऐं राजा युधिष्ठिर आदमी जी महिनत करण सां कुझु बि नथो मिले। सभु कमु हरीअ जी इच्छा सां थींदो आहे। हे श्री कृष्ण भॻवान जेको साक्षात टिनी लोकनि जो नाथ पंहिंजो रूप लिकाए दुनिया में लीला थो करे, उन जे अंत खे को बि ॼाणी नथो सघे। अर्जुन खे पंहिंजो भगत सम्झी संदसि रथवान थियो हो। मां उन जी कहिड़ी महिमा ऐं वॾाई तव्हांखे चई ॿुधायां। सभई चयो जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे, कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।